जी दोस्तों, हाँ ये असांजो जेको आहे सो अॼु जी टेस्ट जो टियों पार्ट आहे, मैथमेटिक्स जो पोर्शन आहे। ठीक है दोस्तों, हाँ ये जेको असांजो पहिरियों नंबर असांखे ॿियो हथ में आहे त हाणे चए थो 200 किलोग्राम जेको आहे सो 200 किलोग्राम जेको आहे सो केतिरनि मिलीग्रामनि जे बराबरि थींदा। ठीक है दोस्तों, त हाणे छा असांजो 2 किलोग्राम असांजो केतिरनि मिलीग्राम जे बराबरि थींदा। ठीक है दोस्तों, हाणे असांजा 2 किलोग्राम जेके बराबरि थींदा आहिनि दोस्तों, उहे थींदा आहिनि असांजा हेतिरनि मिलीग्रामनि जे बराबरि थींदा। ठीक आहे दोस्तों, हाणे हे जेको असांजो ऑप्शन हे आहे असांखे टेस्ट में जेको गिवन आहे उहो हे असांजो ऑप्शन करेक्ट आहे। ठीक आहे दोस्तों, ऐं ॿियो जेको असांजो आहे त जेको 1111 जेको आहे हिनखे असांखे छा में कन्वर्ट करिणो आहे, डेसिमल नंबर में असांखे हिनखे कन्वर्ट करिणो आहे। हे असांजो बाइनरी मां छा में कन्वर्ट करिणो आहे, डेसिमल में। त हाणे हे जेको प्रॉब्लम आहे मां ऑलरेडी पंहिंजे चैनल ते रखी चुको आहियां, तक़रीबन टेस्टुनि खां पहिरियां 15 ॾींहं रखियो हुअमि, त सेम माना उहो ई प्रॉब्लम ॾिनो अथनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिनखे असां डेसिमल नंबर में कीअं कन्वर्ट कंदासीं, त हाणे त जॾहिं जंहिं सिस्टम में असांखे कन्वर्ट करिणो हूंदो हुन बाइनरी मां छा में डेसिमल में कन्वर्ट करिणो आहे, त असां हिनखे ॿिनि सां जेको आहे असां ज़र्ब कंदासीं, 1 × 2 + 1 × 2 + 1 × 2। ठीक है दोस्तों, हाँ जो है सो छा कंदासीं, जैसे बिन सां ज़र्ब करे छॾी त हाणे पहिरियों स्टेप असां छा थियो, कंप्लीट थी वियो। हाणे ॿियो स्टेप असां इहो हूंदो आहे त असां छा ॾींदा आहियूं, पावर ॾींदा आहियूं। ठीकु आहे, हाणे पावर असां शुरू कंदा आहियूं आख़िरी अंग खां। उहो जेको असां पावर शुरू कंदा आहियूं 0 खां शुरू कंदा आहियूं, त 0 1 2। ठीक है दोस्तों, 1 × हाणे ॿिनि जे मथां पावर जेकॾहिं दोस्तों 2 हुजे त उहो छा थींदो असांजो 2 × 2, त छा थींदो असांजो 4 थींदो। 4 + 1 × ॿिनि जे मथां पावर 1 आहे साॻियो दोस्तों असांजो 2 थींदो, +1 × जेको आहे 2 पावर 0। हाणे दोस्तों जेको आहे कंहिं बि अंग जे मथां असांजो पावर 0 हूंदो आहे उहो छाजे बराबरि हूंदो आहे, असांजो 1 जे बराबरि हूंदो आहे। त हे छा थींदो असांजो 1 चौको 4 + 1 × 2 + 1 इकाई 1। त हिन दोस्तों जेको जवाबु थींदो असांजो छा थींदो, 7 थींदो। त हाणे जेको 7 वारो दोस्तों जेको असांजो ऑप्शन आहे उहो छा असांजो करेक्ट ऑप्शन आहे।